कफ़ा वसलामुन अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि अजमाईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला बेबरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ सा इश्क़ मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रहमत दमहीनो लोकां दिया लख ठारा साड़ी ठार मदीना है। हर रात दी कदर करी कह विच शबे कदर दी रात होवई। हर पानी दी इज्जत करे मता कह विच आबे हयात होवई। पर हर फकीर इज्जत करी मता कह विच मशोरे वाला यार होवई। पर हर जात दी इज्जत करी मता कह विच कबर वाले साईं दी जात होवई। सल्लल्लाहु अलैका या बुलंद आवाज़ इश्क़ मोहब्बत सा दिल खोले पढ़ो, दिल खोले पढ़ो। मां समझा तो ये सब आका जे मिलाद में जेके आया हो तव्हां न आया हो तव्हांखे मदीने वारे जी घुर थी आहे। छो जो जंहिंखे आका जी घुर थींदी आहे वो महबूब जे मिलाद में पाण ई पहुचंदो आहे। केॾा बि दुनिया जा कमकार हुजनि पर कम लाहे बि मिलाद में ज़रूर पहुचंदो। मूंखे त कंहिं चयो त साईं सालिया शाह खे चयो त विचो रस्तो ठहिराए त पोइ असां मिलाद ते ईंदासीं। असां साईं खे बि अर्ज़ु कंदासीं तव्हांजे पारो बि इंशाअल्लाह साईं खे बि असां ॿाहूं ॿधी अर्ज़ु कंदासीं। विचो रस्तो ठहंदो इंशाअल्लाह तव्हां ख़ातिरी कयो। असां साईं क़िबला नसीर अहमद शाह मददुल आली खे बि अर्ज़ु कंदासीं। साईं खे अपील कंदो अर्ज़ु कंदो असां बि अर्ज़ु कंदासीं इंशाअल्लाह विचो रस्तो ठहंदो सभिनी जा कम ठही पवंदा। हाणे सिक सां मोहब्बत सां सलाह शरीफ़ तो पढ़ो न वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या
लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन अलबत्ता ताक़ीक़ अल्लाह थोरो कयो आहे ईमान वारनि जे मथां अदा कंहिंजे मथां अल्लाह ताला थोरो कयो आहे ईमान वारनि जे मथां ऐं मुंहिंजा मौला 1,24,000 नबी आया उन पंहिंजे उम्मतुनि ॾे उहो बि थोरो आहे जेकॾहिं ईसा पंहिंजे उम्मत ॾे आयो त उन्हनि जे मथां थोरो आहे हज़रत मूसा आयो पंहिंजे उम्मत ॾे त उन्हनि जे मथां थोरो आहे हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह आयो पंहिंजे उम्मत ॾे उन्हनि जे मथां थोरो आहे पर जेकॾहिं असांखे पंहिंजो दिलबर हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अता फरमायो त मुंहिंजा मौला पोइ हुननि जे थोरे में ऐं हिन थोरे में कहिड़ो फ़र्क़ु आहे ख़ुदा ताला फरमायो हा 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 ॿुधो अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए आहे त हे अहिड़ो थोरो आहे जो हुन थोरे खां निरालो आहे हर नबीअ खे माला हद ॾिनी आहे तालको ॾिनो आहे ज़िलो ॾिनो आहे देह ॾिनी आहे त फलाणे नबी जी फलाणे हद आहे फलाणे नबी जी फलाणी हद आहे पर जंहिं वक़्त में मुंहिंजो दिलबर हबीब करीम आयो अरब फरमायो ऐं मुंहिंजा महबूब तुंहिंजे लाइ हद आहे ई कान तुझी हद महबूब सां लेखो ही कोने महबूब सां वाह मुझा सुनाई हो व्यवहार जो तरीको ही कोने रब फरमाए मुझा महबूब तू कलीम नहीं तू इब्राहिम नहीं इस्माइल नहीं तू मुझो हबीबुल्लाह हुआ लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला अल्लाह फरमायो अलबत्ता की कमा अल्लाह थोरो कयो आहे ईमान वारनि जे मथां जो पंहिंजो दिलबर हबीब इन्हनि ॾे रसूल करे मोकिलियो अथम महबूब आयो सरकार आया तशरीफ़ फरमा थिया हर को शान वारो थी वियो साईं जा किबला साईं सालिया शाह जा हुकुम जे ताबील बाक़ी जलसे जड़ा करणो असां न आहियूं पाण बीमार साईं जन खे ख़बर आहे पाण पर हाणे आल बेता महबूब जा बच्चा असांजे अखियुनि जा नूर जो सुभान अल्लाह ए जाने जाना ए शाह ॾाढे मूंसां गॾिजी पढ़ो हे जाने जाना हे शाह जगल में तुझो जवाब ना है हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ये गुलन में गुलाब ना है जाने जाना ये शाह जाने जाना शाह जगल में तो है जो जवाब ना है 4,100 साल अग में तवज्जो 4,100 साल अग में यमन जो बादशाह जो नालो हजरत तुबैअल हमीरी रहमतुल्लाह अलैहि मुझा सोना सफर कंदो कंदो सैर कंदो कंदो तफरीह कंदो कंदो दुनिया जा विज़िट कंदो दुनिया जा टूर कंदे कंदे मुझा सोना सरजमीन काबतुल्लाह शरीफ मक्के जे सरजमीन ते हजरत तुबैअल हमीरी रहमतुल्लाह अलैहि पुतवा मानू जे जाता बादशाह लगे पियो इस्तकबाल कंदा पिया चल लोहा कंदा पिया चल शान शौकत जा सेरा कसीदा पढ़दा पिया चल पर जे वक्त में मक्के जे सरजमीन ते हजरत सैयदना महबूब करीम अलैहिस्सलाम जी आमद खा 4,100 साल अग में तुबैअल हमीरी
मदीनन जो बादशाह मक्के जे सरजमीन ते कदम थो रखे त माण्हू उन्हीं जो इस्तक़बाल नथा कर